खानपुर महर माही ताज़ा तरीन अपडेट है नवां शहर कैंप अब्दुल वहीद गडानी की रिपोर्ट मुताबिक खानपुर महर वेझो चोरी जा पेरा लगण ते शहर बिरादरी पुलिस विच में चक्रियों SHO एक औरत जख्मी वीडियो वायरल थी वही। खबर मूजिब खानपुर महर वेझो गोठ मवाली शहर में चोरी जा पेरा लगण ते शहर बिरादरी पुलिस विच में चक्रियों थी पयूं। पुलिस एहलकार तोड़ी भाग्यन रियाज़ शहर के घर की तलाशी वठण की कोशिश कई त जहिड़ो थी पियो लठियों लगण करे SHO बरकत भट्टी एक औरत नसीबा जख्मी थी पई। बुधायो वही पियो त शाहपुर महर वासी अलावदाय महर जेमी चोरी थी हुई जैसा गोठाणन पारा खयल पेरा रियाज़ शहर के घर में लगा त पुलिस शहर बिरादरी के मानुन में झेड़ो थी पियो। होॾां झेड़े वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वही। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिक ॿिए मथां लठिन ऐं डंडन जो इस्तेमाल कयो वञे पियो। उन हवाले से राब्तो करण ते SHO खानपुर महर बरकत भट्टी बुधायो त एक हफ़्ते में 2 चोरियुनि जा पेरा रियाज़ शहर के घर में लगा आहिनि। अॼु पेरा खणी वञण ते शहर बिरादरी के माण्हुनि ऐं पुलिस भाग्यन मथां हमलो कयो आहे। SHO बुधायो त शहर बिरादरी से ताल्लुक़ रखंदड़ औरतुनि मर्दनि पुलिस ऐं भाग्यन मथां का करे लठुनि जो इस्तेमाल कियो जंहिंमें आउं भी जख्मी थी पयुमि। औरत असांजे हथां जख्मी नाई थी। होॾां शहर बिरादरी के माण्हुनि बुधायो त महर बिरादरी के माण्हुनि ऐं पुलिस चादर ऐं चौधरीवार जो तक़दस पायमाल करे घर में दाख़िल थी असांजी औरत ते तशद्दुद कियो। डंडा लगण करे एक औरत नसीबा शहर औरत जख्मी थी आहे। आख़िरी इतला ताईं का भी गिरफ्तारी अमल में न अची सघी आहे।